टाइम जेको आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे वॉर्न ॾिनो ऐं उनखे कामयाबु करायो, पर तव्हां ॾिठो त असांजी गवर्नमेंट करणु न ॾिनी वई ऐं फौरी तौर ते असां मसां अञा ट्रैक ते आयासीं त गवर्नमेंट असांखे ख़तमु कई वई। असांजे ख़िलाफ़ु वरी ताईं जेके इंतकामी कार्रवायूं पियूं हलनि जंहिंजे करे असीं कमु न कराए सघियासीं मुख़्तसिर पीरियड जे अंदरि। इंशाअल्लाह ताला हाणे असांखे मौक़ो मिलियो त असीं बाक़ाइदा हिन इलाइक़े खे नज़रअंदाज़ न कंदासीं छो जो आउं पाण हिन इलाइक़े जो आहियां, मुंहिंजो घर हिन इलाइक़े जे अंदरि आहे ऐं तव्हां ॾिसी आहियो जेका सूरत हाल मुंहिंजे घर जी हुई, मुंहिंजे ॻोठ जे गलियुनि जी हुई ऐं हितां जी गली ही बि मुंहिंजो ॻोठ आहे जंहिंमें असीं बीठा आहियूं। असीं सभु दोस्त ऐं पाण में हिकु जेको आहे जॻह जा माण्हू आहियूं ऐं हिक ॿिए खे सपोर्ट कंदा आहियूं। इंशाअल्लाह ताला हीउ ज़रूरु हिन जो इज़ालो कबो ऐं अलाह मौक़ो ॾिनो त इंशाअल्लाह ताला मां हिन जो वाइदो कयां थो त हीउ कमु असीं कराए ॾींदासीं। भाई पीपल्स पार्टी भुटे जे दौर में पीपी हूंदो हो, हाणे पीपी न आहे। हे सभु चोर आहिनि, करप्शन कनि था, हे मुल्क खे लुटीनि था, नाजाइज़ कनि था। ज़रदारी वटि छा हूंदो, नवाब शाह जो मां बि आहियां, पुराणो आहियां। जो आवाम वीचारो जेको आहे न हो सौंसदो माण्हू आहिनि, उन्हनि खे इन शयुनि जो ख़बर क़दुरु घटि हूंदो आहे। जेके हे पीपी वारा ऐं मुस्लिम लीग वारा जेको आहे न वारियो था वठनि, 60 साल मुंहिंजो उमिरि आहे, 70 साल खां वठी हिननि कयो छा आहे? कराची खे ॿोड़े वेठा आहिनि, हाणे बारिश आयो आहे, हिननि जा जेके पैसा जेके महिनत सभु ज़ाया थी विया आहिनि इन पाणी में। इंशाअल्लाह पीटीआई खटंदो, दुनिया ॾिसंदो। अच्छा, पीटीआई इसी इलेक्शन में 2024 का 8 फरवरी को इलेक्शन हो, इसमें कामयाब होगी तो इंशाल्लाह इनके मसाइल जो है हमारे जैसे एमपीए साहब आपके सामने बशीर भाई हैं, वो इसी गोट के रिहायशी हैं, तो मैं समझता हूँ कि इन गोटे के जो मसाइल है वो इंशाल्लाह ज़रूर हल होंगे। थैंक यू वेरी मच। चेयरमैन पीपल पार्टी का ओला रहीम की तरह जिस तरह उसका ज़ुबान से ज़ुबान सीखा है कि हमेशा के लिए इलेक्शन में अपने गोडों के अंदर, अपने इलाके के अंदर के छोटे छोटे माफिया को रखा है, उस पर दावा चला रहा है। उसको शर्म करना चाहिए। जिस तरह लोग उसको वोट दे रहे हैं, उसकी जिम्मेदारी ये टाउन का चेयरमैन है, तो ये टाउन का चेयरमैन जो हर यूसी को 6 लाख रुपए महीना मिल रहा है, ये कहाँ ये लगा रहा है? तो ऐसे गोड़ों में तो लगना चाहिए। ये तो सिर्फ नहीं कि लाला रहीम का काम क्या है? लाला रहीम का काम है कि यहाँ पे वो बहुत बड़ा पानी माफिया है, वो टैंकर का माफिया है। आपने भी देखा, सब लोग ने देखा कि कुछ महीने पहले यहाँ पे पीपल पार्टी के दरमियान में खुद बलदियाती इंतखाबात से पहले उनका लड़ाई हुआ था और लाला रहीम का किस तरह उस पानी माफिया ने अशर बनाए, वो खुद उनके जोड़ नहीं है। तो आवाम की भी सोचना चाहिए। पाकिस्तान तरीके मैं आपके बीच में बात आपके बीच में करूंगा। आपने बोला कि पानी माफिया ने उसका हालत बनाया, यानी इससे साबित होता है कि पानी माफिया वो लोग हैं, ये नहीं है। देखिए, अभी सियासी जब वोट लेते हैं, लोगों से वादा कर लेते हैं, तो मैं तो समझता हूँ कि लाला रहीम को चाहिए कि यहाँ से इसका जो पानी यहाँ पे जो सीवरेज का बंदोबस्त करे, उस माफिया से बेहतर है कि इस गरीब आवाम का वो काम करे। और उसके वज़ीर आला उसका 15 साल वो यहाँ पे इक़्तिदार में, तो सूबाई क्या, ये तो सूबाई का काम है और बल्दियाती अभी तो होना चाहिए कि आज आपने जो असर देखा है इसी गोट का, जैसे हम लोग भी आए हैं, मैं तो कहता हूँ मेरे ज़िंदगी में मैंने कभी ऐसा गोट कराची ये शहर कायद है इसी शहर में नहीं देखा है। ठीक है, आप भी हमारे साथ हैं, हम आए हैं अभी हालत यही देख के आए हैं, लेकिन अभी आप उनके लिए क्या मैसेज दोगे? मैं इसको ख़ास कर हमारे टोन के लाला रहीम को ये मैसेज दे रहा हूँ कि खुदारा उसको नाखून ले, और एक तो लोगों को धोखे में नहीं रखना। आप अगर सियासत करते हो, समाज और सियासत करो। इस तरह इस इलाके के जब हमने सारे देखा, मीडिया वाले ने देखा, तो मैसेज दे रहा हूँ कि जो आपको मिल रहा है ना, इस आवाम के ऊपर अगर नहीं लगाएंगे आप, तो इंशाल्लाह इलेक्शन के बाद और आगे हम लोग इसके पे एहतजाज भी करेंगे और आवाज़ भी उठाएंगे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरों जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदा थी कराची का पीटीआई पारां PS 97 ते नामज़द उम्मीदवार बशीर सोडर पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि में वर्क जारी है। हिन चयो त सुभाणे राति 12 वॻे खां पोइ वर्क बंदि आहे। इन करे अव्हां खे यादि ॾियारणु आयो आहियां त पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु करियो, पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल बचायो। अवाम पारां ज़बरदस्त मोट इमरान खान जे नारनि सां आजियां हर वस्ती में गुलनि जी वर्खा, केतिरनि वस्तियुनि में पैदल डोर टू डोर पहुची वर्क कयो। उन मौक़े ते अवामी मेलनि खे मुखातिब थींदे हिन चयो त 30 सालनि खां वठी अव्हां ॿियनि पार्टियुनि खे आज़मायो आहे। हर पार्टी हर दफ़े रुगो चेहरा तब्दील करे ॿारनि माण्हुनि खे आणे असांजे मथां मुसलत कयो आहे।
ऐं मां हितां जो मक़ामी रवासी आहियां। मूंखे वोट ॾेई क़ाइमाब कयो। अवां सां इहो वाइदो थो करियां त अगरि असांखे ख़िदमत जो मौक़ो मिलियो त तव्हांखे शिकायत जो मौक़ो न ॾींदुसि। ऐं असांजे अवलीन कोशिश हूंदी त असां सिंधी बस्तियुनि में तरक़ियाती कम कराइण सां गॾोगॾु सिंधी बस्तियुनि खे लीड कराए मालिकाना हक़ वठी ॾियूं।